नाज़रीन बे पासे ज़िक्र कंदासीं माकड़ जो त ठारू शाह उन जे भरपासे वारनि इलाइक़नि में हिकु भेरो ॿीहर माकड़ जा कटक पहुची विया आहिनि, जंहिं समूरा फसल ॿूटा ऐं सारियालो ॿिज खाई नास करे छॾियो आहे। मुतासिर आबादगार सख़्त परेशान आहिनि। मुतासिर आबादगारनि पारां माकड़ मार स्प्रे कराइण जो मुतालबो कयो वियो आहे। अवां खे अपडेट कयूं पिया। सिंध में माकड़ जो आज़ार जीअं जो तीअं बरक़रार आहे। माकड़ हज़ारे एकड़नि ते बीठल फसल, सायूं, भाॼियूं, गाह ऐं बाग खाई चट करे छॾिया आहिनि। अवां खे अपडेट कयूं पिया। मुतासिर आबादगारनि पारां माकड़ मार स्प्रे कराइण जो मुतालबो बि कयो वियो आहे। वधीक अपडेट्स मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर DM सूमरो। जी DM, वधीक अपडेट कजो। हाँ जी बिल्कुल। ठारू शाह ऐं उन जे आसपास दलीपोटा, मञुठ, भोरटी, ॾेठा ऐं शाहनवाज़ खान डेराज, पीरबश्क उजण समेत आसपास जे जेके ॻोठ आहिनि उते हिकु भेरो ॿीहर जेको आहे सो माकड़ जेको हमिलो कयो आहे, ऐं जंहिंमें मुख़्तलिफ़ जेके फसल आहिनि, जंहिंमें साड़ियुनि जो ॿेजारो आहे, वणनि जो जेको आहे फसल आहे, मेहंदी ऐं उन खां पोइ जेके वण टिण आहिनि उन्हनि खे बि माकड़ हींअर खाइणु शुरू कयो आहे, जंहिं सबबि आबादगार जेके आहिनि हिन सख़्त ऐं कहर जी गर्मीअ में मुख़्तलिफ़ जेको आहे सो दॿा, टीन, थाल खणी वॼाए उनखे भॼाइण जी जेको आहे सो कोशिशुनि में रुधल आहिनि ऐं आबादगार इंतिहाई सख़्तु परेशान आहिनि। हू चवनि पिया त असांजो हीउ जेको साल जो फसल आहे, असां हिन फसलुनि ते असांजूं उमेदूं आहिनि त असां हिननि फसल खणी असां बचनि खे पढ़ाईंदा ऐं जेको आहे सो असांजूं न ॼाण केतिरियूं उमेदूं आहिनि ऐं असां पेडीअ वारनि खां जेके असां दवाऊं, कलर, ॿिज जेके खया आहिनि ओधर ते, उहे जेको आहे असां ॾिसूं पिया असांजो फसल जेको हींअर तयारु थिए पियो, वोण असांजो उहो असांजे अखियुनि जे अॻियां माकड़ खाईंदी वञे पई। असां न ॼाण केतिरा भेरा ज़राइत खातो मुशर्रफ सिंध हुकूमत खे गुज़ारिशूं कयूं आहिनि त असांजे इलाइक़नि में जेको माकड़ कलूर ते वेठी आहे ऐं असांजा फसल खाए पियो, उन्हनि खे स्प्रे करायो, एयर स्प्रे करायो, त हिन महिल ताईं कंहिं न ॿुधो आहे, जंहिं सबबि आबादगार सख़्तु परेशान आहिनि ऐं हुननि जा ॿई हथ मथे ते अची विया आहिनि। जी DM सूमरो, अपडेट करण लाइ अवांजी महिरबानी। नाज़रीन, ठारू शाह उन जे भरपासे में हिकु भेरो ॿीहर माकड़ जा कटक पहुची विया आहिनि।